अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है कुर्बानी जी जानवर जी उम्र जे मुतालिक। कुर्बानी अल्लाह ताला जो तकर्रुब हासिल करेला करे में अचे थी। कुर्बानी तंहिंजो जानवर तमाम ऐब थी पाक खपे। उम्र में बडंदो हुअण लाज़िम आहे। सही मुस्लिम जी रिवायत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं न ज़बा कयो मगर सिर्फ़ अने सिर्फ़ बडंदो मुसिन्ना। इन जो तर्जुमो अमो कीअं कयो हुयो त 12 महीने वारो ज़बा कयो। अगरि आ मथे तंगी अची वञे त 12 महीने जो गेटो ज़बा कयो। लफ़्ज़ आहे जिज़ा। जिज़ा हिकिड़े चयो 6 महीने जो गेटो, हिकिड़े चयो 12 महीने खां नंढो, कंहिं चयो 12 महीने जो गेटो। सही मुस्लिम जी रिवायत जे मुताबिक़ कुर्बानी जो जानवर तंहिंजी उम्र बडंदो जानवर खपे। ही उठ आहे, ढोर आहे, गेटो आहे, बकरो आहे, उम्र बडंदो। कारण के जानवर जो हिननि जी बर्थ सर्टी होए नथी, जनम प्रमाण पत्र होए नथो, केॾो आहे केॾो न आहे। जेकॾहिं अहिड़ो मड़े होए त जेकी मालदारी रहिया से वीचारा मड़े था सचा न आहिनि, मड़े कूड़ा न आहिनि। पण अमुक बडंदे जो जे शर्त न वञे डायरेक्ट 12 महीने जो हुए त 4 महीने जो हुनखे ठाहे खाराए पीआरे न चए ही 12 महीने जो रहियो। अने अमुक 2 वरे जो होए न थकल होए, ग्राहक गिने न वापारी गिने न, वापारी चवंदो न न ही त नंढड़ो रही 12 महीने जो कीअं आयो। त अला करे छॾी त बडंदो शर्त रखें। बडंदो जानवर घेटो आहे बडंदो खपंदो। पण जेकॾहिं तंगी हुए, अने कच्छ में तंगी न आहे, अमुक मुल्क में तंगी आहे जिते 12 महीने जा जानवर नथा मिले, अने अमुक मौक़े ते तंगी अची वञे थी, क़ीमत घणी थी वञे थी बडंदे जी। लिहाज़ा तंगी नहीं, आम हालात जे अंदरि बडंदो जानवर कुर्बानी करणु सवाब अने सुन्नत। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह।